वरी ॻाल्हि इहा आहे त डे 1 खां वठी मां हिन सां राब्ते में बि आहियां ऐं मां बलोचिस्तान हुयुसि, जीअं कराची पहुतुसि वाक़े जी ख़बर पई त मां ओॾीमहिल ई पंहिंजे होम मिनिस्टर साहिब सां राब्तो कयो ऐं मां ओॾीमहिल ई इंक्वायरी जो ऑर्डर करायो जेको SSP हैदराबाद खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो वियो। पर असांजे पंहिंजो जेके वारिस आहिनि उन्हनि बेतमादी जो इज़हार कयो, छाकाणि त यकीननि हुननि सां हिकिड़ी ज़्यादती थियल आहे त हिकिड़ो बेगुनाह माण्हू जंहिंजी जेतिरी पंहिंजो सज़ा हुजे, जेतिरो ॾोह हुजे ओतिरी सज़ा हुजणु खपे, हुनजी जान वठणु एॾी सवली ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे असां हुननि जी ॻाल्हि खे सिर्फ़ु मूंसां न कयूं, सिर्फ़ु सोशल मीडिया ते आई। मां ॿीहर जेको आहे पंहिंजे होम मिनिस्टर सां ॻाल्हायो ऐं हुनखे चयो त असांजो उन्हनि वारसनि मुतमिन नथा थियनि, तव्हां जुडिशल जेका आहे उहा इंक्वायरी जो ऑर्डर कयो। हुन मूंखे कंहिं क़िस्म जो आर्ग्यू करण जे बग़ैर मूंखे चयो त मां सुभाणे हुनजो लेटर लिखां थो ऐं मां जुडिशल इंक्वायरी कराइण जो ऑर्डर ॾियूं था। ऐं हिननि जे ई चवण ते सेशन जज जेको आहे उहो कंहिं ॿिए डिस्ट्रिक्ट जो हुजे जेको जामशोरे जो मुक़ररु कयो वियो आहे, उहो बि वारसनि जे ई उन ते त हिते कुझु इशूज़ इहे ई आहिनि त हिकिड़े जज साहिब जे ई मसइले ते एॾो वॾो इशू थियो आहे। तंहिंजे करे ॿाहिरि जो को बि जज साहिबु जेको आहे उहो इंक्वायरी करे फेयर थिए, जेको बि कंहिंसां ज़ुल्म न थिए। ही बि इहो ई चाहिनि था त बाबा असां कंहिंसां ज़्यादती नथा करणु चाहियूं, असां उहो ई कंदासीं जेको हक़ु हूंदो। छा अॻु में मां हिननि सां न आहियां गॾु? हींअर ताईं न आहियां, मां हिननि सां गॾु आहियां। मां हर उन मज़लूम सां हमेशह गॾु रहियो आहियां। तव्हां मुंहिंजी सियासत, तव्हां मुंहिंजे तबियत, तव्हां मुंहिंजे कम खां सभई वाक़ुफ़ु आहियो त मां हर उन माण्हू सां हमेशह बीठो आहियां। हे मुंहिंजी पंहिंजी बिरादरी आहे ऐं हुननि खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदुसि क़ानूनी, ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियाराईंदासीं।